दोस्तों अॼु असां सिंध जे नाले वारे सुघड़ सां गॾु वेठा आहियूं। ही असांजी ख़ुशि नसीबी आहे चाचो मोहम्मद हसन मरी। हिन खे अलाह सिहत ॾे ऐं अॼु असां हिन खां कुझु बैत ॿुधंदासीं, पुछंदासीं। चाचा मोहम्मद हसन मरी, तव्हां असांखे चंद बैत ॿुधाइजो। हाँ दुरुस्त जी बैत ॿुधायूं। जी जी असाई हैदर शाह जो बैत पढ़ां थो। जी जी जंहिंजा चेरे ठम जहान में सच पर सचाई कान्हे, मिटनि में मोहबत मज़ो प्यार पाई कान्हे, पुट जुदा पीउ खां ॿाहिरिनि में भलाई कान्हे, पंहिंजा विढ़नि था पाण में नंढ वॾाई कान्हे, घर खाए थो घर खे कंहिंमें घटिताई कान्हे, पाड़े ओड़े ते पत हुई पर अॼु उहाई कान्हे, मदी मझनि मन में दिलि जी दवाई कान्हे, दोस्त फिरी दुश्मन छा संग सां सफ़ाई कान्हे, गॾु खाई गिला कंदा गांडुनि में गज़ाई कान्हे, चवां थो त चङनि मुड़ुसनि में चङाई कान्हे, चोर घुराइनि शहर फुराइनि ॿी का कमाई कान्हे, पिस्तो ॾियनि पंहिंजा पोइ जाचाई कान्हे, वंडनि विरसनि पाण में पती पराई कान्हे, पोइ सौ ॾींदे सूबेदार खे चओ त चीड़ चोराई कान्हे, रुशवत वठियूं रमदार या ॿी का कारवाई कान्हे, हैदर शाह जा हिंगोरजन में शराई कान्हे। सुभाणे